सिंध में गैस जो बहरान संगीन सूरत हाल अख्तियार करे वियो। 3 ॾींहनि लाइ नॉन एक्सपोर्ट सनतुनि खे गैस जी फराहमी मुअतल। खांग बिजली घरनि खे बि फराहमी बंदि। सुई सदरनि जे तर्जुमान जो चवणु आहे त समुंड जी तेज़ लहरुनि सबबि LNG जहाज़ जी आमद देर जो शिकार थी वई आहे। गैस जे बहरान ते लोड मैनेजमेंट प्लान तहत विरछ कई पई वञे। सिंध सरकार गैस बहरान जो ज़िम्मेवार वफ़ाक़ी सरकार खे करार ॾेई छॾियो। इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त खांगी पावर कंपनियुनि सनतुनि ऐं CNG सेक्टर खे गैस बंदि करण सां हज़ारे माण्हू बेरोज़गार थी वेंदा। सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ सूबे खे गैस खां महरूम कयो वियो आहे। बलोचिस्तान के वडे वज़ीर जाम कमाल ख़िलाफ़ 12 अक्टूबर ते बेइतमादी रिथ पेश करण जो फ़ैसिलो। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी अब्दुल गफ़ूर हैदरी सां मुलाक़ात। जाम कमाल की दरख़्वास्त ते संदसि हिमायत करण खां इनकार। स्पीकर अब्दुल कुद्दूस बुज़िंजे जी सदारत हेठि BAP जे नाराज़ MPS जो इजलास थी रहियो आहे। JUI ऐं BNP मैंगल जा MPS भी शिरकत करे रहिया आहिनि। इजलास में जाम कमाल ख़िलाफ़ बेइतमादी रिथ बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। मेड़वा के केस की बुधनी 23 अक्टूबर ताईं मुलतवी। जवाबदार धुर जो वकील पेश न थियण सबब केस की बुधनी मुलतवी थी। सरदार चांडियो जो चवणु आहे त हाई कोर्ट के फ़ैसिले ख़िलाफ़ स्टे ऑर्डर जारी कयो आहे। मुखालिफ़नि खे केस में फासायो आहे। हू बेगुनाह आहिनि। जल्द केस मां बाइज़त बरी थी वेंदा। मुखालिफ़नि पारां केस में फासायो वियो आहे। सेहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो तरफ़ां लाड़काने जी अस्पतालुनि जो दौरो। शहरियुनि तरफ़ां चिल्ड्रन ऐं वुमेन अस्पताल में सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। सूबाई वज़ीर तरफ़ां ऑक्सीजन ऐं ॿियूं घुर्बल सहूलतूं 24 कलाकनि में यकीनी बणाइण जी हिदायत। आला सतही इजलास में तालके सतह जी अस्पतालुनि जा इंतज़ाम PPHI हवाले करण जो फ़ैसिलो। संदसि चवणु आहे त अस्पताल में सफ़ाई जे निज़ाम खे बहितर कयो वञे। तालके अस्पताल खे बहितर बणाए हर क़िस्म जूं सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। लाहौर की बैंकिंग कोर्ट मनी लॉन्ड्रिंग केस में शहबाज शरीफ और हमजा शहबाज की अबूरी ज़मानत में 30 अक्टूबर ताईं वाद करे छड़ी। नूनी अॻवान अता तारण जो चवणु आहे त शहबाज शरीफ और हमजा शहबाज ख़िलाफ़ को भी सबूत पेश नाहे कयो वियो। FIA 1 साल खां वधीक अरसे में सबूत साम्हूं नाहिन आंदा। FIA क़ौम जा पैसा ऐं वक़्तु ज़ाया करे रही आहे। न्याज़ी हुकूमत नवां कानून आणे रही आहे। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त शहबाज शरीफ ऐं हमजा शहबाज के 25 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग केस में 3 अक्टूबर ताईं ज़मानत मिली आहे। केस में अकाउंटनि जा तफ़सील ॾिसो। उहो रुगो करप्शन केसिस मां हिकु केस आहे। मुखालिफ़ धुर चाहे थी एहतिसाब खे छॾियो, अॻिते वधो। शहबाज शरीफ ते इल्ज़ाम हणी अवाम जी नज़र चोरनि ऐं माफ़िया खे ॾिनल एनआरओ सां हटाए नथी सघिजे। बयाननि ऐं ट्वीट्स ज़रिए इल्ज़ाम हणण जो सिलसिलो ख़त्म थी वियो आहे। शहबाज शरीफ के मुल्की ऐं आलमी सतह ते सादिक ऐं अमीन जा सर्टिफिकेट मिली चुका आहिनि। इमरान ख़ान ऐं संदसि चोर काबीना जी ज़मानत जा ॾींहं थोरा रहिजी विया आहिनि। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब। मुखालिफ़ धुर अॻवान शहबाज शरीफ ऐं PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान मुलाक़ात थी रही आहे। मुलाक़ात दौरान PDM जी सरबराही इजलास जी एजेंडा ते गौर विचार कयो वेंदो। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऐं चूंड सुधारनि बाबति मुखालिफ़ धुर जी हिकमत अमली ते गौर थींदो। PP IMF सां ॻाल्हियुनि जा समूरा तफ़सील पार्लियामेंट में पेश करण जो मुतालबो करे छॾियो। नफ़ीसा शाह जो चवणु आहे त IMF सेल्स टैक्स ऐं रेगुलेटर ड्यूटी वधाइण जी डिक्टेशन ॾिनी आहे। सालियानी डिक्टेशन जो काथो 63 खरब करण जी बि डिक्टेशन ॾिनी वई आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान वफ़ाक़ी काबीना जो इजलास अंगारे ते तलब करे वरितो। इजलास में मुल्की सियासी मुआशी सूरत हाल समेत 12 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। अफ़गानिस्तान की सूरत हाल बाबति भी गौर विचार थींदो। बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़लज़ले के झटकनि जो सिलसिलो जारी। सिब्बी ऐं भरपासे में 3.3 जा ख़ौफ़नाक झटका। केतिरनि इलाइक़नि में अञा ताईं हालतूं मामूल ते न अची सघियूं।
अमरीका ऐं तालिबान विच में आला सतही ॻाल्हियूं अॼु खां दोहा में शुरू थींदियूं। अफ़गानिस्तान में अमन जी सूरतहाल, मुग़वी अमरीकी शहरी मार्क फ्रीचर जी बाज़ियाबी ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। अफ़गानिस्तान मां अमरीका जी नेकाली खां पोइ अमरीका ऐं तालिबान जी वफ़दनि विच में पहिरियों भेरो मुलाक़ात थियल। अमरीकी वफ़द में परॾेही वज़ारत, US एड ऐं इंटेलिजेंस अमलदार शरीक थींदा। परॾेही मीडिया मूजिबि अमरीका अफ़गानिस्तान खे अलक़ाइदा जे पनाहगाह न बणिजण ते ज़ोर ॾींदो। पनियाकिल में 10 शागिर्दियाणियुनि सां ज़्यादती जे केस में अहम अॻ भराई। हिक नीगरी सां ज़्यादती जी तस्दीक़। पुलिस मुख्य जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी। सिजावल जे DC ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक तेज़। दड़े में बि आल पार्टीज़ एक्शन कमेटी जे सर ते शटरबंद हड़ताल। शहरियुनि जो एहतिजाजी रैली। अॻवाननि जो चवणु आहे त DC सिजावल इस्माइल मेमण ज़िले जे समूरनि शहरनि खे खंडरनि में तब्दील करे छॾियो आहे। ॿियनि सूबनि जे शागिर्दनि खे कूड़ा डोमिसाइल जारी कया पिया वञनि। ऐं नाले वारे शाइर उस्ताद बुखारी जे विछोड़े खे 29 वरिय विहामी विया। सकाफ़त खाते उस्ताद बुखारी जी याद में कंहिं बि क़िस्म जी तक़रीब न कोठाई। दादू में सिंधी अदबी संगत तरफ़ां अॼु शाम ज़िले काउंसिल पार्क में वरसी तक़रीब कोठाई वेंदी।